देश पुकार सिगड़ी ला दो सार सेवादारी तमाची चवे। बोल बाबे रामा पीर की भजन लाइ फरमाश सेवादारी ज्ञानचंद जनोई खां, सेवादारी महेंद्रोमल आई सेवादारी हमीरोमल, सेवादारी जुमो पटेल, सेवादारी आचरमल, सेवादारी अरबाबमल, सेवादारी खमीसोमल आई सेवादारी राजदानमल आई शायर तकजी कराची खां, शायर भारूमल सिंधड़ी स्टाफ खां आई अमोलक शेवाणी जेके स्टूडियो में मौजूद हैं, नंढड़ो विजेश कुमार। बाबे रामा पीर जो सचो द्वार बाबे रामा पीर जो सचो द्वार मन जो मुरादूं बाबो पूरियूं कंदो अची हिन मंदर ते फेरी लगा, अची हिन मंदर ते फेरी लगा, अची हिन मंदर ते फेरी लगा, अची हिन मंदर ते फेरी लगा। बाबे रामा पीर जो सचो द्वार मन जो मुरादूं बाबो पूरियूं कंदो अची हिन मंदर ते फेरी लगा, अची हिन मंदर ते फेरी लगा, अची हिन मंदर ते फेरी लगा, अची हिन मंदर ते फेरी लगा। दिल था जको बाबे खे पुकारे बाबो रामा पीर पूजी पल्लवी तो आहे। सच्ची दिल था जको बाबे खे पुकारे बाबो रामा पीर पूजी पल्लवी तो आहे, बाबो रामा पीर पूजी पल्लवी तो आहे। सच्चे मन था जको याद कंदो मन जू मुरादूं बाबो पूरियूं कंदो अची हिन मंदर ते फेरी लगा, अची हिन मंदर ते फेरी लगा, अची हिन मंदर ते फेरी लगा, अची हिन मंदर ते फेरी लगा। घर में लगाए रोग बीमारी बाबो कष्ट मिटाए, थोड़ी ध्वजा को घर में लगाए रोग बीमारी बाबो कष्ट मिटाए, रोग बीमारी बाबो कष्ट मिटाए। सच्चे हिन पीर जी पूजा कंदो मन जू मुरादूं बाबो पूरियूं कंदो हिन मंदर ते फेरी लगा, अची हिन मंदर ते फेरी लगा, अची हिन मंदर ते फेरी लगा, अची हिन मंदर ते फेरी लगा। सेवादारी तमाची मन जो लगाए भलू चुप रे जा भाग जगाए। सेवादारी तमाची मन जो लगाए भलू चुप रे जा भाग जगाए, भलू चुप रे जा भाग जगाए। हिन पीर ते विश्वास पकवा मन जू मुरादूं बाबो पूरियूं कंदो अची हिन मंदर ते फेरी लगा,
मंदिर ते फेरी लगा अची हिन मंदिर ते फेरी लगा बाबे रामा पीर जो सचो कारवा मन जूं मुरादूं बाबो पूरियूं कंदो आ अची हिन मंदिर ते फेरी लगा अची हिन मंदिर ते फेरी लगा अची हिन मंदिर ते फेरी